नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त आगे बिरा सिटी मां खबर ॾींदा बिरा सिटी प्रेस क्लब में शिकारपुर वासी अब्दुल मजीद कलोड़ो पंहिंजे मासूम पुट मुजीब कलोड़ो सां गॾु पहुचे एहतिजाज कंदे मीडिया खे ॿुधायो त मुंहिंजी शादी 12 साल अॻु समीना लंघियो सां थी, जंहिं मां 2 ॿारड़ा मुजीब, नगीना ऐं 1 साल जी मुस्कान आहिनि। मुंहिंजी घरवारी खे वर्ग लाइ राशिद सियाल मासूम न्याणी मुस्कान सां गॾु खणी आयो आहे, जंहिंखे हलाणी जे भाउ वॾेरे अनवर सहतो पाण वटि रहियो आहे। मां पंहिंजी ज़ाल खे तलाक न ॾिनी आहे। मूंखे ख़दशो आहे त मासूम न्याणी खे क़त्ल करे छॾींदा। हिन वधीक चयो त भाउ वॾेरो अनवर सहतो मूंखे ऐं माइटनि खे कुड़नि केसनि में फासाइण लाइ धमकाए रहियो आहे ऐं वॾेरो कलोड़ा ऐं सियाल बिरादरी खे विढ़ाइण लाइ खूनरेज़ी कराइण चाहे थो। भाउ वॾेरो असां ते ज़ुल्म करायो आहे। मां 2 ॿारनि सां गॾु दरबदर आहियां। सिंध हुकूमत जो इख्तियारनि ऐं पंहिंजे क़ौम जे रईस शाहनवाज़ कलोड़ो खां घुर थो करियां त मुंहिंजी घरवारी ऐं न्याणी बाज़ियाब कराए मूंसां इंसाफ़ करायो वञे ऐं भाउ वॾेरे ऐं राशिद सियाल खे कानून जी गिरफ्त में आंदो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।